बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़रीदारो वञो मोटी ख़ुदा जी सूंह खतल आहियां, ॼमण खां मौत ताईं सिंध धरती जो वरितल आहियां। उस्ताद बुखारी जो शेर आहे त पंहिंजो इहा साईं दर्स साहिब जे लाइ चयुमि दोस्तनि सोशल मीडिया जे ज़रिए ॾिसंदासीं पढ़ंदासीं। मां पुरखलूस माण्हू आहे, सिंध धरती सां लगाव कंदड़ माण्हू आहे ऐं हुननि जूं कयल ख़िदमतूं ऐं जेके हुननि जेके जा किताब लिखियल आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। ऐं कंहिं किताब जो मुतालिबो बि कयो आहे मूं हुनजो, ऐं लाज़िमन हिकु हुनजो खाल भरिजी त नथो सघिजे पर हुननि जी जे गुणनि उहे ॻाए सघूं था पाण। उन खां पोइ जेको साईं दुर्मोहन हिकु नफ़ीस इंसानु हो, परवेज़ भाउ हुननि जूं ॻाल्हियूं करे चुको आहे। असांखे हमेशह हुन शफ़क़त प्यार मोहबत सां सदाई प्यार ॾिनो असां पर हर इंसान सां मोहबत प्यार कंदो जेको कोस्तानी हो, चाहे हुन सां हुनजी वेझड़ाइप हुजे या न हुजे, पर जेको बि कोस्तानी या सिंधी हो हुन सां सिंधी हुननि जो मोहबत भरियो हिकिड़ो अंदाज़ हिकिड़ो पंहिंजो हो। तल्ख़ ॻाल्हाईंदो पर सुठो ॻाल्हाईंदो हो। जेका ॻाल्हि हुनजी हूंदी उहा सम्झाणी मुताबिक़ हूंदी त माण्हू सम्झनि उन मां हुन पंहिंजो जेको फैज़ तमामु घणो माण्हुनि में पहुचायो आहे। अॼु ताईं सरी में तव्हां ॾिसो हुननि जे जेकी लाइब्रेरी क़ाइमु आहे, उन लाइब्रेरी खे लाज़मी दोस्त जा जेके हुन जा औलाद पढ़ंदा हूंदा, किताब उन में रखियलु हूंदा, हुननि जेको मजमू गॾु कयो आहे या की नफ़ीस शइ आहे। हुननि जो खाल त ॿिन्ही जो असां भरिजी नथो सघे पर हुननि खे यादि करे सघूं था असां। महिरबानी सभी दोस्तनि जी।